तमामु नया शुक्रगुज़ार आहियां आदि डॉक्टर मरीन भुट्टो जो, जंहिं ही असांजे सॻियूं खे जेको आहे पेवर सां पेरस कयो आहे। हींअर हिन सॻियूं मंगीमाला में कमु हली रहियो आहे। हितां जे माण्हुनि में ॾाढी काफ़ी जेको आहे सो मायूसी छायल हुई त सिटी शहर में कमु हले पियो, असांजे जेको आहे सो इलाही महिल जो कमु न पियो थिए, या हितां जेको आहे सो अक्सर करे जेको आहे सो हिन में हिन ॻोठ खे जेको आहे सो मुस्लिम लीग फंक्शन या इन्हनि जो गढ़ सम्झो वेंदो हो। इन करे कुझु माण्हुनि खे मायूसी हूंदी। हीअं अॼु माण्हुनि में तमामु ख़ुशीअ जी लहर पैदा थी आहे। कमु ॾिसी रहिया आहिनि त असांजे शहर में बि न धणी सां आहिनि, आदि मरीन खे दुआऊं करे रहिया आहिनि। इनशाला असांजे आदि 2 महीना पहिरियां जेको आहे सो ॾेढ ते आई, असां सां मीटिंग कई जेको आहे सो मोदी सां, कारकुननि सां, चङनि सां, जेके बि मौला घिटियूं आहिनि तव्हां जेको आहे सो असांखे इंदिराज कराए, उहे अदीअ खे असां जेको आहे सो करायूंसीं। हींअर उन जो कमु हली रहियो आहे। काई बि घिटी इनशाला अदीअ जे चवण मुताबिक़ कान रहंदी, सभिनी में पेवर लॻंदो ऐं जेको आहे सभिनी जो कमु मुकमल थींदो। असां तमामु नया शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ TV न्यूज़ वारनि जा, जिन हर वक़्तु हर पल जेको आहे सो हिन सॻियूं शहर खे जेको आहे सो कहिड़े बि मसइले में जेको आहे सो खयो आहे। महिरबानी।